इतवां खे ॿुधायूं त कराची में कस्टम एनफोर्समेंट जी कार्रवाई जंहिं दौरान करोड़े रुपयनि जी गॾहनि जूं खलूं हथ कयूं आहिनि। साउथ एशिया पाकिस्तान पोर्ट ते कार्रवाई दौरान हिक कंटेनर में 14,000 खलूं हथ कई वयूं। हथ कयल गॾनि जी खलुनि जी मालियत 8 करोड़ रुपया आहे। ज़ब्त थियल गॾनि जूं खलूं कस्टम एहलकारनि पंहिंजे तहवील में वठी छॾियूं आहिनि। ज़ब्त थियल गॾनि जूं खलूं ASO गोदाम ॾांहुं मुंतक़िल कई वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला, कराची में कस्टम इन्फोर्समेंट कार्रवाई की है। करोड़नि रुपयनि जूं जेके गॾनि जूं खलूं आहिनि उहे हथ कयूं आहिनि। कस्टम हुकाम साउथ एशिया पाकिस्तान पोर्ट ते कार्रवाई दौरान कंटेनर में 14,000 किलो जेके खलूं आहिनि गॾनि जूं उहे हथ कयूं आहिनि। हथ कयल गॾनि जे खलुनि जी मालियत 8 करोड़ ॿुधाई पई वञे। इहो चवणु आहे कस्टम हुकाम जो। खलूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि। ॿिए तरफ़ एहलकार जो चवणु आहे त हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो पंहिंजे तहवील में वरितो वियो आहे। ज़ब्त थियल गॾनि जूं खलूं जेकी आहिनि ASO गोदाम मुंतक़िल कयूं वयूं आहिनि। ॿिए तरफ़ कस्टम हुकाम जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ कस्टम एक्ट तहत जेको आहे केस बि दाख़िल कयो आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण जे लाइ।